दिलावर खान कम असल ठप जी बाबा। हाणे तूं ॿुधाए ये बाह जा बभड़ किथों बाणा? मुराद कम एड़ो करणो आहे जो सांवल खान जूं असल वायूं बताल थी वञनि ऐं अकबर खान पंहिंजा होश विञाए हुन मथां कड़की पए। पोइ सुभाणे ई निकिरी था पऊं। अकबर खान जा 2-3 माण्हू लेटाए था वञूं। इन कम लाइ मां तोखे पंहिंजो हिकु माण्हू बि न ॾींदुसि। जो मुंहिंजो माण्हू हुते ज़ाहिर थी पियो त सॼो इल्ज़ाम असां मथां पवंदो ऐं उनजो नुक़सानु सौट चाकर खान खे थी सघे थो। बाबा साईं, मां दिल ऐं जान सां पंहिंजी कोशिश कंदुसि ऐं इहो दिलशू न आहे छोरो रूंडे वारो पुटु, इन खे बि पाण सां गॾु मिलाईंदुसि। मुराद कोशिश न आहे करणी, पर हर हाल में सुभाणे उनखे पाण सां गॾु वठी वञा। इहो मुंहिंजो कमु आहे बाबा साईं। तूं 2 विहाणा सेरांदी रखे सुम्ही पओ। पर बाबा साईं, कमु थियण खां पोइ मूं मुश्किन ऐं ग़रीब जी भारत थी। मुराद पैसे जी तोखे ख़बर आहे असां वटि खोट न आहे। उन में मां तोखे पूरे छॾींदुमि। असांखे खोट हुई सिर्फ़ु वफ़ादार माण्हुनि जी। असां जिन माण्हुनि ते भरोसो कयोसीं उहे असां सां गद्दारी करे विया। हाणे यादि रखजांइ, गद्दारी जी सज़ा सिर्फ़ु मौत हूंदई, मौत। बाबा साईं, तूं बि को सफ़ा बादशाह माण्हू आहीं। पंहिंजनि सां गद्दारी करे तव्हां वटि आयो आहियां। हाणे जेकॾहिं तव्हां सां गद्दारी कंदुसि त पोइ बाबा मां काॾे वेंदुसि? मूं लाइ त बाबा साईं पोइ सभु वाटूं ई बंदि थी वेंदियूं। पोइ वञी तयारी कर। सुभाणे अकबर खान जे कंहिं ख़ासि माण्हू खे लेटाइजी। तुंहिंजो इनाम सुभाणे तुंहिंजे लाइ तयारु हूंदो। वञ। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।